नाज़रीन सां हिकु अहम ख़बर शेयर कंदा हलूं त FIA जे अॻूणे चेयरमैन शहबाज़ ज़ैदी चयो आहे त जॾहिं असां पाण तब्दील थियण नथा चाहियूं त पोइ फ़ौज अचे या इमरान ख़ान चाहे सदारती निज़ाम लागू करियो या शरियत, को बि माउ जो पुटु असांखे तब्दील नथो करे सघे। कूड़, धोखो, चोरी, मुल्क सां गद्दारी ऐं ख़ुदगर्ज़ी कई वञे थी। शहबाज़ ज़ैदी चयो आहे त APR खे बैंकिंग डेटा ताईं रसाई हुजणु घुरिजे। पाकिस्तान में बिज़नेस अकाउंट 4 करोड़ आहिनि, पर टैक्स में 1 करोड़ डिक्लेयर आहिनि। 1 करोड़ रुपया अकाउंट में हुअण ते NTN लॻणु घुरिजे। FPR जे अॻूणे चेयरमैन चयो त बिजली जे 3.5 लख इंडस्ट्रियल कमर्शियल कनेक्शन आहिनि, पर सेल्स टैक्स में रुगो 40,000 रजिस्टर्ड आहिनि। मुल्क अंदरि गोश्त जो वॾो वापार आहे, पर सरकार खे 1 रुपयो बि टैक्स नथो मिले। पॉलिट्री ते टोटल इनकम टैक्स सॼे मुल्क मां 30 खां 40 करोड़ जे लॻभॻि ताईं हूंदी। नाज़रीन, शहबाज़ ज़ैदी चयो आहे त मुल्क मां महांगाई ख़तम करण ऐं मईशत खे ठीकु करण जो पहिरियों इलाज इहो ई आहे त 5,000 जो नोट बंदि करे छॾियो। वॾा नोट न हुजणु घुरिजनि। ॿियो, मार्केट ताईं पहुच खे बहितर बणायो वञे। FPR जे अॻूणे चेयरमैन चयो आहे त हुन हिकु अकाउंट ॾिठो जंहिंमें अरबे रुपया अची वञी रहिया हुआ, पर हुन जो NTN छो नाहे? स्टेट बैंक उहो छो नथी करे? जंहिंजे अकाउंट में वॾी रक़म हुजे हुनखे NTN रखणु घुरिजे। गुंजाइश 1 करोड़ हुजणु घुरिजे। 10 करोड़ करे छॾियो, पर NTN नंबर लाज़मी हुजणु घुरिजे। हुन चयो त जहांगीर तरीन खां अलावा कंहिं बि सियासतदान जी कंपनी लिस्टेड नाहे। उहे माण्हू डॉक्यूमेंटेशन चाहिनि ई नथा। ऐं ख़बर ॾियां पियो त फर्टिलाइज़र डॉक्यूमेंटेड आहे, पर को बि डीलर रजिस्टर्ड नाहे। शुगर जो को बि डिस्ट्रीब्यूटर रजिस्टर्ड नाहे। नाज़रीन, FIA जे अॻूणे चेयरमैन शहबाज़ ज़ैदी चयो आहे त जॾहिं असां पाण तब्दील नथा थियण चाहियूं त पोइ फ़ौज अचे या इमरान ख़ान चाहे सदारती निज़ाम लागू करियो या शरियत, को बि माउ जो पुटु असांखे तब्दील नथो करे सघे। कूड़, धोखो, चोरी, मुल्क सां गद्दारी ऐं ख़ुदगर्ज़ी कई वञे थी। नाज़रीन, शहबाज़ ज़ैदी चयो आहे त APR खे बैंकिंग डेटा ताईं रसाई हुजणु घुरिजे। पाकिस्तान में बिज़नेस अकाउंट 4 करोड़ आहिनि, पर टैक्स में 1 करोड़ डिक्लेयर आहिनि। 1 करोड़ रुपया अकाउंट में हुअण ते NTN लॻणु घुरिजे। FPR जे अॻूणे चेयरमैन चयो त बिजली जे 3.5 लख इंडस्ट्रियल कमर्शियल कनेक्शन आहिनि, पर सेल्स टैक्स में रुगो 40,000 रजिस्टर्ड आहिनि। मुल्क अंदरि गोश्त जो वॾो वापार आहे, पर सरकार खे 1 रुपयो बि टैक्स नथो मिले। पॉलिट्री ते टोटल इनकम टैक्स सॼे मुल्क मां 30 खां 40 करोड़ जे लॻभॻि ताईं हूंदी। नाज़रीन, शहबाज़ ज़ैदी चयो आहे त मुल्क मां महांगाई ख़तम करण ऐं मईशत खे ठीकु करण जो पहिरियों इलाज इहो ई आहे त 5,000 जो नोट बंदि करे छॾियो। वॾा नोट न हुजणु घुरिजनि। ॿियो, मार्केट ताईं पहुच खे बहितर बणायो वञे। FPR जे अॻूणे चेयरमैन चयो आहे त हुन हिकु अकाउंट ॾिठो जंहिंमें अरबे रुपया अची वञी रहिया हुआ, पर हुन जो NTN छो नाहे? स्टेट बैंक उहो छो नथी करे? जंहिंजे अकाउंट में वॾी रक़म हुजे उनखे NTN रखणु घुरिजे। गुंजाइश 1 करोड़ हुजणु घुरिजे। 10 करोड़ करे छॾियो, पर NTN नंबर लाज़मी हुजणु घुरिजे। हुन चयो त जहांगीर तरीन खां अलावा कंहिं बि सियासतदान जी कंपनी लिस्टेड नाहे। उहे माण्हू डॉक्यूमेंटेशन चाहिनि ई नथा। ऐं ख़बर ॾियां पियो त फर्टिलाइज़र डॉक्यूमेंटेड आहे, पर को बि डीलर रजिस्टर्ड नाहे। शुगर जो को बि डिस्ट्रीब्यूटर रजिस्टर्ड नाहे।